जी नाज़रीन, थरकोल ब्लाक वन जा ही रहवासी आहिनि। मुसलसिल जेका उते कंपनियूं जेके कमु कनि पियूं, साइनू सिंध शेंघाई कंपनी, उन्हनि जे ख़िलाफ़ु सरापा एहतजाज बणियल आहिनि। इल्ज़ाम हणनि पिया त कमु कंदड़ कंपनियूं जेका से असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम नथियूं कनि। अॼु बि हिननि इस्लाम कोट प्रेस क्लब वारो ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। जो कलो तो 42,50,000 फी मेरिट माण्हू के ॾिना वेंदा। सो उन में कुछ नाला जेके आहिनि से पहिरीं वारी सर्वे में राय विया आहिनि, उहे अञा ताईं असांजा चेक जेके आहिनि उन्हनि न ॾिना आहिनि। ऐं असां उनखे इल्तिमास कयूं था त जेके नाला रहियल आहिनि उन्हनि जो जेके पोइली क़िस्त आहे उहे बि ॾियण जो उन्हनि जो इरादो कान्हे को। असां इल्तिमास कयूं था DC खे, डिप्टी कमिश्नर सभिनि खे वॾनि खे असां चऊं था त बाबा असां सां इंसाफ़ु कयो वञे, ग़रीबनि सां इंसाफ़ु कयो वञे। जेकॾहिं असांखे 42,50,000 जेका फ़ीस मेरिट माण्हू जे NIC ते न ॾिना वेंदा तेसिताईं असां हिन ॻोठ खे छॾे नथा सघूं। असांजे लाइ माइग्रेशन करणु वॾी मजबूरी थी वेंदी। असां माइग्रेशन नथा करे सघूं। असांखे इहो चयो वियो आहे त 42,50,000 फी माण्हू खे ॾिना वेंदा ऐं जेके नाला रहिया अथनि उन्हनि सां असां बार बार चयो त भाई कमु जेको आहे सो न शुरू कजो, असांखे इंसाफ़ ॾिराए तंहिंखां पोइ कमु शुरू कजो। सम्झी वियो साईं। उन जे लाइ बार बार असांजो चवणु हो त उहो कमु असांजे घरनि जे लॻोलॻि कयो पियो वञे ऐं उनखे बंदि कयो वञे। कमु ख़ुदारा असांजे जेको आहे घर इंसाफ़ वग़ैरह ॾिरायो वञे, तंहिंखां पोइ उन्हनि जो कमु आहे भले पिया हलनि। बाक़ी असांखे ईअं न दख़ल अंदाज़ न कयो वञे, न माण्हू न कयो वञे। असां खां बिल्कुलु असां जेको आहे अॻिते बि इन खां थी सघे वञूं। मोकिली हुई पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट टीम, उन सर्वे ग़लति कई वई आहे। हिकिड़ा माण्हू किथे जा किथे जणाए छॾिया आहिनि, किथे जा किथे जणाया आहिनि। बिल्कुलु उन जा कार्ड सही आहिनि, माण्हू मज़ूरी ख़ातिर निकिरी वियल, उन जा कार्ड ग़लति ॼाणाए ग़लति कयो वियो आहे। वेझो तार हणी रही आहे ऐं असां दल पाड़े जा आहियूं। असांजा चेक रहिया पिया आहिनि, 65 नाला असांजा कटिजी विया आहिनि, जंहिंमें असांजी पकी सर्वे कयल आहे। IDO असांजे हथ में आहिनि ऐं उनखां पोइ बि असांखे पैसा कोन था ॾियनि। ऐं असीं जेको पैसा वठी पोइ छॾींदासीं, या असीं तार कोन असांजे घरनि जे वेझो तार हलाइण कोन ॾींदासीं, तार जो कमु असीं कोन हलाइण ॾींदासीं, भले छा बि थी वञे। बाक़ी साइनू सिंध कंपनी जेका नानसाबी करे रही आहे, इहे कूड़ा आहिनि 1 नंबर जा। असांखे पहिरीं बि 10 चकर माना कूड़ा वाइदा ॾिना आहिनि। हाणे असीं पोइ ते कोन हटंदासीं करे असांजे घरनि जे वेझो कमु हलाए। ऐं हाणे वरी धमकियूं था ॾियनि त तव्हांखे जेको आहे रेवेन्यू जे ज़रिए बि असीं कमु हलाए वेंदासीं। जीअं त असीं 65 माण्हू रहिया पिया आहियूं, असांखे न चेक मिलियो आहे। जेके कुझु IDO असांखे पर्चियूं ॾेई विया आहिनि, उन पर्चियुनि जे हिसाब सां एतिरा ॾींहं असांखे आश्रय में हलाए। हाणे जेको असांजा नाला पकियूं लिस्टूं आयूं उन्हनि मां कटे छॾियूं। असांखे तॾहिं मालूमात थी त असांजे पकीअ लिस्टूं मां नाला कटिया विया ऐं होॾां कमु हलाइनि पिया घरनि खे वेझो। हाणे असीं बेघर थी किथे रही सघूं था। ऐं जीअं त हुकूमत खे असांजो इतला आहे त महिरबानी ऐं असां सां इंसाफ़। आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए